अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु जी अपडेट में ख़ुशि आमदीद दोस्तों। हिन हिकिड़े वीडियो में अॼु वॾी अपडेट्स आहिनि। अॼु कम अज़ कम जेको आहे न तव्हांजे कम जूं ख़बरूं आहिनि हिन वीडियो में। हिन खे अॼु आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों। अॼु जी जेका ख़बर आहे ज़बरदस्त आहे। जेतिरे त तव्हां ॾिसी सघो ॾिसो हिन वीडियो में। ऐं जेका बि सिंधी ड्रामा नवां अचना आहिनि उन्हनि जी नई अपडेट हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाहिद खुशू व्लॉग यूट्यूब चैनल के। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल पापनगर जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। पापनगर तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे ऐं तमामु जल्द उन जी जेको आहे दोस्तों बक़ाया टीज़र अचण वारा आहिनि। इहा तव्हांजे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे। उन जेका बि हाणे टीज़र रहियल आहिनि ऐं प्रोमो रहियल आहे उहो तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। ऐं होॾो मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, पापनगर तो अब्बास कुल उडाणे जो ड्रामो आहे, लेकिन ड्रामो ज़बरदस्त आहे, कहाणी बि सुठी आहे। ऐं इन में जेको आहे न हिकु वीवीआईपी सॼी कहाणी जेकी आहे ॻोठनि में शूट कई वई आहे। ॻोठाणी कहाणी आहे, गांव जी कहाणी आहे ऐं ज़बरदस्त विलेज जा सीन आहिनि। ऐं जेका बि विलेज जा सीन शूट कया विया आहिनि हाई लेवल आहे, हाई क्वालिटी ऐं ज़बरदस्त कया विया आहिनि शूट। होॾो जेको वेरनि जी बस्ती जी बार बार अपडेट्स मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां। वेरनि जी बस्ती ड्रामो बि हिकु हाई लेवल प्रोफेशनल ड्रामो आहे दोस्तों। ऐं उन में जेको आहे साजन यानी सिजावल ख़ान सां गॾु हाजन यानी हाजन तीवण उर्फ़ सिजावल ख़ान आहे। उन सां गॾु दोस्तों तव्हां इहो ज़रूरु सोचो हूंदो असगर जेको हुयो असगर चौधरी साहबु तकरार में, ऐं उहो काॾे हुयो, उहो त ज़बरदस्त एक्टर हुयो। असल में दोस्तों असगर चौधरी पाण डायरेक्टर आहे। उहो ॿिए जी डायरेक्शन में कमु कीअं करे सघे थो? हिकु डायरेक्टर ॿिए जी डायरेक्शन में कमु नथो करे सघे। हा, इहो आहे असगर चौधरी खे तमामु जल्द नओं ड्रामो मिलण वारो आहे। थी सघे थो जेको वारी संधियूं वाटूं ड्रामो अचिणो आहे सिंध टीवी वारनि जो मथां उहो असगर चौधरी खे मिले, छो त उहो डायरेक्टर आहे पाण। ऐं थी सघे थो कंहिं ॿिए डायरेक्टर खे मिली वञे। पहिरियों त मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग खे उहो ड्रामो मिलियो हुयो, लेकिन उन जेको आहे माज़रत कई हुई, उनखे टाइम न हुयो, थोरो हू मसरूफ़ियातूं हुयूं घरेलू उन खे इन जे करे। बहरहाल हाणे असगर चौधरी खे मिली सघे थो। असगर चौधरी खे जे उहो ड्रामो वारी संधियूं वाटूं मिली वियो त पोइ हू पुराणी टीम खणंदो। पुराणी टीम जेका तकरार ड्रामे में हुई, मूसा हुयो, मीर हुयो, तव्हांखे यादि हूंदो तकरार ड्रामे में। उन सां गॾोगॾु सजावल ख़ान हुयो, नवाब ख़ान हुयो ऐं जेका बि हुया उन में एक्टर, उहे टीम ॿीहर जेको असगर चौधरी डायरेक्शन में अची सघे थी। छो त उहो तकरार ड्रामो वॾो फेमस थियो, कामयाबु थियो। ऐं तकरार ड्रामे जेका बि टीम हुई उहा हितों जी न हुई दोस्तों, हेॾो हिन साइड जी हुई, दादू साइड जी हुई। हेॾो जा जेका बि अदाकार आहिनि त वरी उहे तकरार में हुया, उहे वरी जेको आहे दुलाब में बि कोन अची सघिया। सभु अदाकार कुझु हुया, सभु न अची सघिया। जे असगर चौधरी खे वारी संधियूं वाटूं ड्रामो मिलियो, उहो थर ते शूट कयो वेंदो। पोइ थर ते हर क़िस्म जा अदाकार थी सघनि था ऐं असद कुरैशी बि थी सघे थो। ऐं छो त उहो घणो करे असद कुरैशी ते ई शूट कयो वेंदो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हाणे जेको ड्रामो वेरनि जी बस्ती आहे इन में त सभु टीम तव्हांखे ख़बर आहे। अज़ीज़ कंबराणी आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे वेरनि जी बस्ती में। इहे सुठो ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं पापनगर में बि साईं निसार शाह आहे, अब्बास गुल उडाणो आहे, हुन में बि ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। ऐं हुन में बि वेरनि जी बस्ती में जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी न ॿियो एक्टर आहे विलन जी जाइ ते। ऐं पापनगर में ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। ऐं सिजावल ख़ान यानी हाजन तीवणो, अहमद अली शेख, सोनू मिर्ज़ा, इन्हनि जी जेका इहो ड्रामो आहे इहो बि ज़बरदस्त हाई लेवल ते अचिणो आहे। बहरहाल इहो बि रमज़ान शरीफ़ त हाणे सुबुह दोस्तों जेको आहे हाणे रोज़ो आहे पहिरियों। ऐं पहिरियों रोज़ो हाणे जंहिं थी सघे थो तव्हां जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो उन टाइम रोज़ो शुरूआति पहिरियों रोज़ो हुजे, छो देरि में देरि वीडियो माण्हुनि वटि पुॼंदी आहे, कंहिं वटि जल्दी पुॼंदी आहे। ऐं शुरूआति कई वञे पहिरें रोज़े खां ड्रामे जी, या वञी बीहंदी पहिरें रोज़े खां। अगरि हीउ ड्रामो न हलियो पहिरें ॿिए रोज़े खां, यानी हिन जेको सूमरु अचिणो आहे वेरनि जी बस्ती, अगरि हिन सूमर ते हली वियो त ज़बरदस्त कमु थी वेंदो। ऐं ॿुधायो पियो वञे त हिन सूमर ते वेरनि जी बस्ती हलंदो रोज़नि में, न हलियो त पोइ वञी ईद ते वेरनि जी बस्ती इहो ड्रामो हलंदो। छो त ड्रामो बि हाई लेवल जो आहे, वयल सयल ड्रामो न आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रमज़ान शरीफ़ में ड्रामा त हलाईंदा इस्लामिक हिसाब सां, ॿियो कुझु बि हलाईंदा इस्लामिक नातूं वग़ैरह, ऐं जेको आहे न कॉन्फ्रेंस वग़ैरह कयूं वेंदियूं आहिनि सिंध टीवी ते, उहे बि हलंदियूं।
पर ड्रामो ज़रूरु हलाईंदा जेको बि हलायूं। अगरि नओं ड्रामो न हलाए सघिया त पोइ पुराणो ड्रामे खे चांस ॾींदा, को न को वरी नंढो ड्रामो जंहिंजूं 3 क़िस्ता हुजनि, पुराणो ड्रामो मतिलबु उहो वरी ॿीहर हलाए छॾींदा। जीअं पहिरियों कई ड्रामा पुराणा हली चुका आहिनि, पोइ इन हिसाब सां हिन खे बि ईअं करे सघनि था। दोस्तो असांखे जेको आहे न इहा ई कोशिशि हूंदी आहे असांजी त तव्हांखे बर वक़्तु सुठी अपडेट ॾींदा रहूं, हर वक़्तु अपडेट ॾियूं, बर वक़्तु ॾियूं, को बि अपडेट तव्हां खां मिस न थी सघे ऐं टाइम टेबल ते ॾींदा रहूं। इहो ई असांजो यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग आहे, जेका तव्हांखे हर क़िस्म जी अपडेट ड्रामनि जी जेको आहे ॾींदो रहे थो पियो। ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां जेके लाइक सब्सक्राइब कंदा रहो था पिया। बहरहाल जेके नवां दोस्त ईंदा आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे असांजे चैनल जी, के नवां बि अचनि था, अञा हज़ारे नवां दोस्त अचनि था, उन्हनि जूं वरी महिरबानियूं। उन्हनि खे इहो ॿुधाईंदुसि त हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, शाहिद खोसो व्लॉग खे। हीअ तव्हांजे कम जो चैनल आहे, हिन ते हर क़िस्म जी अपडेट मिलंदी तव्हांखे, नए ड्रामनि जी, पुराणनि जी, अचण वारा ड्रामा, अदाकारनि जे हवाले सां सभु अपडेट्स हिन चैनल ते मिलंदियूं। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा ऐं सुठा कमेंट कंदा, ऐं तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में असांखे आगाह कंदा त तव्हांजी छा राय आहे ड्रामनि जे बारे में। अल्लाह हाफ़िज़। पापनगर तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे ऐं तमामु जल्द उन जे जेको आहे दोस्तों बक़ाया टीज़र अचण वारा आहिनि। इहा तव्हांजे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे। उन जेका बि हाणे टीज़र रहियल आहिनि ऐं प्रोमो रहियल आहे, उहो तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। ऐं होॾो मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, पापनगर तो अब्बास कुल उडाणनि जो ड्रामो आहे, लेकिन ड्रामो ज़बरदस्त आहे, कहाणी बि सुठी आहे। ऐं इन में जेको आहे न हिकु VIP सॼी कहाणी जेकी आहे ॻोठनि में शूट कई वई आहे। ॻोठाणी कहाणी आहे, गांव जी कहाणी आहे ऐं ज़बरदस्त विलेज जा सीन आहिनि। ऐं जेका बि विलेज जा सीन शूट कया विया आहिनि, हाई लेवल आहे, हाई क्वालिटी ऐं ज़बरदस्त कया विया आहिनि शूट। होॾो जेको वेरनि जी बस्ती जी बार बार अपडेट्स मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां। वेरनि जी बस्ती ड्रामो बि हिकु हाई लेवल प्रोफेशनल ड्रामो आहे दोस्तों। ऐं उन में जेको आहे साजन यानी सिजावल ख़ान सां गॾु हाजन यानी हाजन तीवणो उर्फ़ सिजावल ख़ान आहे। उन सां गॾु दोस्तों तव्हां इहो ज़रूरु सोचो हूंदो, असगर जेको हुयो असगर चौधरी साहबु तकरार में, ऐं उहो काॾे हुयो, उहो त ज़बरदस्त एक्टर हुयो। असल में दोस्तों असगर चौधरी पाण डायरेक्टर आहे, उहो ॿिए जी डायरेक्शन में कमु कीअं करे सघे थो। हिकु डायरेक्टर ॿिए जी डायरेक्शन में कमु नथो करे सघे। हा, इहो आहे असगर चौधरी खे तमामु जल्द नओं ड्रामो मिलण वारो आहे। थी सघे थो जेको वारी संधियूं वाटूं ड्रामो अचिणो आहे सिंध TV वारनि जो मथां, उहो असगर चौधरी खे मिले, छो त उहो डायरेक्टर आहे पाण। ऐं थी सघे थो कंहिं ॿिए डायरेक्टर खे मिली वञे। पहिरियों त मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग खे उहो ड्रामो मिलियो हुयो, लेकिन उन जेको आहे माज़रत कई हुई, उनखे टाइम न हुयो, थोरो हू मसरूफ़ियातूं हुयूं घरेलू, उन खे इन जे करे। बहरहाल हाणे असगर चौधरी खे मिली सघे थो। असगर चौधरी खे जे उहो ड्रामो वारी संधियूं वाटूं मिली वियो त पोइ हू पुराणी टीम खणंदो। पुराणी टीम जेका तकरार ड्रामे में हुई, मूसा हुयो, मीर हुयो, तव्हांखे यादि हूंदो तकरार ड्रामे में। उन सां गॾोगॾु सजावल ख़ान हुयो, नवाब ख़ान हुयो, ऐं जेका बि हुया उन में एक्टर, उहे टीम ॿीहर जेको असगर चौधरी डायरेक्शन में अची सघे थी, छो त उहो तकरार ड्रामो वॾो फेमस थियो, कामयाबु थियो। ऐं तकरार ड्रामे जेका बि टीम हुई उहा हितों जी न हुई दोस्तों, हेॾो हिन साइड जी हुई, दादू साइड जी हुई, एॾो जा जेका बि अदाकार आहिनि त वरी उहे तकरार में हुया, उहे वरी जेको आहे दुलाब में बि कोन अची सघिया। सभु अदाकार कुझु हुया, सभु न अची सघिया। असगर चौधरी खे वारी संधियूं वाटूं ड्रामो मिलियो, उहो थर ते शूट कयो वेंदो, पोइ थर ते हर क़िस्म जा अदाकार थी सघनि था, ऐं असद कुरैशी बि थी सघे थो। ऐं छो त उहो घणो करे असद कुरैशी ते ई शूट कयो वेंदो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हाणे जेको ड्रामो वेरनि जी बस्ती आहे, इन में त सभु टीम तव्हांखे ख़बर आहे। अज़ीज़ कमरानी आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे वेरनि जी बस्ती में। इहे सुठो ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं पापनगर में बि साईं निसार शाह आहे, अब्बास गुल उडाणो आहे, हुन में बि ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। ऐं हुन में बि वेरनि जी बस्ती में जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी न, ॿियो एक्टर आहे विलन जी जाइ ते। ऐं पापनगर में ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। ऐं सिजावल ख़ान यानी हाजन तीवणो, अहमद अली शेख, सोनू मिर्ज़ा, इन्हनि जी जेका इहो ड्रामो आहे, इहो बि ज़बरदस्त हाई लेवल ते अचिणो आहे। बहरहाल इहो बि रमज़ान शरीफ़ त हाणे सुबुह दोस्तों जेको आहे हाणे रोज़ो आहे पहिरियों, ऐं पहिरियों रोज़ो हाणे जंहिं थी सघे थो तव्हां जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो, उन टाइम रोज़ो पहिरियों रोज़ो हुजे, छो देरि मदेरि वीडियो माण्हुनि वटि पुॼंदी आहे, कंहिं वटि जल्दी पुॼंदी आहे। ऐं
शुरुआत कई वञे पहिरें रोज़े खां ड्रामे जी या वञी बीहंदी। पहिरें रोज़े खां अगरि हीउ ड्रामो न हलियो पहिरें ॿिए रोज़े खां यानी हिन जेको सूमरु अचिणो आहे वेरनि जी बस्ती अगरि हिन सूमर ते हली वियो त ज़बरदस्त कमु थी वेंदो। ऐं ॿुधायो पियो वञे त हिन सूमर ते वेरनि जी बस्ती हलंदो रोज़नि में, न हलियो त पोइ वञी ईद ते वेरनि जी बस्ती इहो ड्रामो हलंदो। छो त ड्रामो बि हाई लेवल जो आहे, वयल सयल ड्रामो न आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रमज़ान शरीफ़ में ड्रामा त हलाईंदा इस्लामिक हिसाब सां, ॿियो कुझु बि हलाईंदा इस्लामिक नातूं वग़ैरह ऐं जेको आहे कॉन्फ्रेंस वग़ैरह कयूं वेंदियूं आहिनि सिंध टी वी ते उहे बि हलंदियूं, पर ड्रामो ज़रूरु हलाईंदा जेको बि हलायूं। अगरि नओं ड्रामो न हलाए सघिया त पोइ पुराणो ड्रामे खे चांस ॾींदा, को न को वरी नंढो ड्रामो जंहिंजूं 3 क़िस्ता हुजनि पुराणो ड्रामो मतिलबु उहो वरी ॿीहर हलाए छॾींदा। जीअं पहिरियों कई ड्रामा पुराणा हली चुका आहिनि, पोइ इन हिसाब सां हिन खे बि ईअं करे सघनि था। दोस्तो असांखे जेको आहे न इहा ई कोशिशि हूंदी आहे असांजी त तव्हांखे बर वक़्तु सुठी अपडेट ॾींदा रहूं, हर वक़्तु अपडेट ॾियूं, बर वक़्तु ॾियूं, को बि अपडेट तव्हां खां मिस न थी सघे ऐं टाइम टेबल ते ॾींदा रहूं। इहो ई असांजो यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग आहे जेका तव्हांखे हर क़िस्म जी अपडेट ड्रामनि जी जेको आहे ॾींदो रहे थो पियो। ऐं तव्हांजी महिरबानी तव्हां जेके लाइक सब्सक्राइब कंदा रहो था पिया। बहरहाल जेका नवां दोस्त ईंदा आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे असांजे चैनल जी, के नवां बि अचनि था, अञा हज़ारे नवां दोस्त अचनि था, उन्हनि जूं वरी महिरबानियूं। उन्हनि खे इहो ॿुधाईंदोसि त हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, शाहिद खोसो व्लॉग खे। हीअ तव्हांजे कम जो चैनल आहे, हिन ते हर क़िस्म जी अपडेट मिलंदी तव्हांखे, नए ड्रामनि जी, पुराणनि जी, अचण वारा ड्रामा, अदाकारनि जे हवाले सां सभु अपडेट्स हिन चैनल ते मिलंदियूं। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा ऐं सुठा कमेंट कंदा ऐं तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में असांखे आगाह कंदा त तव्हांजी छा राय आहे ड्रामनि जे बारे में। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। अॼु जी अपडेट में ख़ुशि आमदीद। दोस्तों हिन हिकिड़े वीडियो में अॼु वॾी अपडेट्स आहिनि। अॼु कम अज़ कम जेको आहे न तव्हांजे कम जूं ख़बरूं आहिनि हिन वीडियो में, हिन खे अॼु आख़िर ताईं ॾिसंदा। दोस्तों अॼु जेका ख़बर आहे ज़बरदस्त आहे, जेतिरे तव्हां ॾिसी सघो ॾिसो हिन वीडियो में। ऐं जेका बि सिंधी ड्रामा नवां अचणा आहिनि उन्हनि जी नई अपडेट हिन नंढड़े वीडियो में, हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल पापनगर जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। पापनगर तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे ऐं तमामु जल्द उन जे जेको आहे दोस्तों बक़ाया टीज़र अचण वारा आहिनि। इहा तव्हांजे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे। उन जेका बि हाणे टीज़र रहियल आहिनि ऐं प्रोमो रहियल आहे उहो तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। ऐं होॾो मां ॿुधाईंदो हलां दोस्तों पापनगर तो अब्बास कुल उडाणे जो ड्रामो आहे, लेकिन ड्रामो ज़बरदस्त आहे, कहाणी बि सुठी आहे। ऐं इन में जेको आहे न हिकु VIP सॼी कहाणी जेकी आहे ॻोठनि में शूट कई वई आहे। ॻोठाणी कहाणी आहे, गांव जी कहाणी आहे ऐं ज़बरदस्त विलेज जा सीन आहिनि। ऐं जेका बि विलेज जा सीन शूट कया विया आहिनि हाई लेवल आहे, हाई क्वालिटी ऐं ज़बरदस्त कया विया आहिनि शूट। होॾो जेको वेरनि जी बस्ती जी बार बार अपडेट्स मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां। वेरनि जी बस्ती ड्रामो बि हिकु हाई लेवल प्रोफेशनल ड्रामो आहे दोस्तों। ऐं उन में जेको आहे साजन यानी सिजावल ख़ान सां गॾु हाजन यानी हाजन थी वञो उर्फ़ सिजावल ख़ान आहे। उन सां गॾु दोस्तों तव्हां इहो ज़रूरु सोचो हूंदो असगर जेको हुयो असगर चौधरी साहबु तकरार में, ऐं उहो काॾे हुयो, उहो त ज़बरदस्त एक्टर हुयो। असल में दोस्तों असगर चौधरी पाण डायरेक्टर आहे, उहो ॿिए जी डायरेक्शन में कमु कीअं करे सघे थो। हिकु डायरेक्टर ॿिए जी डायरेक्शन में कमु नथो करे सघे। हा इहो आहे असगर चौधरी खे तमामु जल्द नओं ड्रामो मिलण वारो आहे। थी सघे थो जेको वारी संधियूं वाटूं ड्रामो अचिणो आहे सिंध TV वारनि जो मथां उहो असगर चौधरी खे मिले, छो त उहो डायरेक्टर आहे पाण। ऐं थी सघे थो कंहिं ॿिए डायरेक्टर खे मिली वञे। पहिरियों त मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग खे उहो ड्रामो मिलियो हुयो, लेकिन उन जेको आहे माज़रत कई हुई, उनखे टाइम न हुयो, थोरो हू मसरूफ़ियातूं हुयूं घरेलू उन खे, इन जे करे। बहरहाल हाणे असगर चौधरी खे मिली सघे थो। असगर चौधरी खे जे उहो ड्रामो वारी संधियूं वाटूं मिली वियो त पोइ हू पुराणी टीम खणंदो। पुराणी टीम जेका तकरार ड्रामे में हुई, मूसा हुयो, मीर हुयो, तव्हांखे यादि हूंदो तकरार ड्रामे में। उन सां गॾोगॾु सजावल ख़ान हुयो, नवाब ख़ान हुयो ऐं जेका बि हुया उन में एक्टर, उहे टीम ॿीहर जेको असगर चौधरी डायरेक्शन में अची सघे थी। छो त उहो तकरार ड्रामो वॾो फेमस थियो, कामयाबु थियो ऐं तकरार ड्रामे जेका बि टीम हुई उहा
इतों जी न हुई दोस्तो, नो हेॾो हिन साइड जी हुई, दादू साइड जी हुई, एॾो जा जेका बि अदाकार आहिनि त वरी उहे तकरार में हुया, उहे वरी जेको आहे दुलाब में बि कोन अची सघिया। सभु अदाकार कुझु हुया, सभु न अची सघिया। जसकर चौधरी खे वारी सिंधी वाटूं ड्रामो मिलियो, उहो थर ते शूट कयो वेंदो। पोइ थर ते हर क़िस्म जा अदाकार थी सघनि था, ऐं असद कुरैशी बि थी सघे थो, ऐं अचो त उहो घणो करे असद कुरैशी ते ई शूट कयो वेंदो। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हाणे जेको ड्रामो वीरन जी बस्ती आहे, इन में त सभु टीम तव्हांखे ख़बर आहे। अज़ीज़ कामरानी आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे वीरन जी बस्ती में। इहे सुठो ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं पापनगर में बि साईं निसार शाह आहे, अब्बास गुल उडाणो आहे, हुन में बि ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। ऐं हुन में बि वीरन जी बस्ती में जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी न ॿियो एक्टर आहे विलन जी जाइ ते, ऐं पापनगर में ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। ऐं सिजावल ख़ान यानी हाजन तीवणो, अहमद अली शेख, सोनू मिर्ज़ा, इन्हनि जी जेका इहो ड्रामो आहे इहो बि ज़बरदस्त हाई लेवल ते अचिणो आहे। बहरहाल इहो बि रमज़ान शरीफ़ त हाणे सुबुह दोस्तो जेको आहे हाणे रोज़ो आहे पहिरियों, ऐं पहिरियों रोज़ो हाणे जंहिं थी सघे थो तव्हां जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो उन टाइम रोज़ो शुरूआति पहिरियों रोज़ो हुजे, छो देरि मदेरि वीडियो माण्हुनि वटि पुॼंदी आहे, कंहिं वटि जल्दी पुॼंदी आहे। ऐं शुरूआति कई वञे पहिरें रोज़े खां ड्रामे जी, या वञी बीहंदी पहिरें रोज़े खां। अगरि हीउ ड्रामो न हलियो पहिरें ॿिए रोज़े खां, यानी हिन जेको सूमरु अचिणो आहे वीरन जी बस्ती, अगरि हिन सूमर ते हली वियो त ज़बरदस्त कमु थी वेंदो। ऐं ॿुधायो पियो वञे त हिन सूमर ते वीरन जी बस्ती हलंदो रोज़नि में, न हलियो त पोइ वञी ईद ते वीरन जी बस्ती इहो ड्रामो हलंदो, छो त ड्रामो बि हाई लेवल जो आहे, वयल सयल ड्रामो न आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रमज़ान शरीफ़ में ड्रामा त हलाईंदा इस्लामिक हिसाब सां, ॿियो कुझु बि हलाईंदा इस्लामिक नातूं वग़ैरह, ऐं जेको आहे कॉन्फ्रेंस वग़ैरह कयूं वेंदियूं आहिनि सिंध टी वी ते, उहे बि हलंदियूं। पर ड्रामो ज़रूरु हलाईंदा जेको बि हलायूं। अगरि नओं ड्रामो न हलाए सघिया त पोइ पुराणो ड्रामे खे चांस ॾींदा, को न को वरी नंढो ड्रामो जंहिंजूं टी क़िस्ता हुजनि, पुराणो ड्रामो मतिलबु उहो वरी ॿीहर हलाए छॾींदा। जीअं पहिरियों कई ड्रामा पुराणा हली चुका आहिनि, पोइ इन हिसाब सां हिन खे बि ईअं करे सघनि था। दोस्तो असांखे जेको आहे न इहा ई कोशिशि हूंदी आहे असांजी, त तव्हांखे बर वक़्तु सुठी अपडेट ॾींदा रहूं, हर वक़्तु अपडेट ॾियूं, बर वक़्तु ॾियूं, को बि अपडेट तव्हां खां मिस न थी सघे, ऐं टाइम टेबल ते ॾींदा रहूं। इहो ई असांजो यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग आहे, जेका तव्हांखे हर क़िस्म जी अपडेट ड्रामनि जी जेको आहे ॾींदो रहे थो पियो। ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां जेके लाइक सब्सक्राइब कंदा रहो था पिया। बहरहाल जेका नवां दोस्त ईंदा आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे असांजे चैनल जी, के नवां बि अचनि था, अञा हज़ारे नवां दोस्त अचनि था, उन्हनि जूं वरी महिरबानियूं। उन्हनि खे इहो ॿुधाईंदोसि त हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, शाहिद खोसो व्लॉग खे। हीअ तव्हांजे कम जो चैनल आहे, हिन ते हर क़िस्म जी अपडेट मिलंदी तव्हांखे, नए ड्रामनि जी, पुराणनि जी, अचण वारा ड्रामा, अदाकारनि जे हवाले सां सभु अपडेट्स हिन चैनल ते मिलंदियूं। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, ऐं सुठा कमेंट कंदा, ऐं तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में असांखे आगाह कंदा त तव्हांजी छा राय आहे ड्रामनि जे बारे में। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु जी अपडेट में ख़ुशि आमदीद। दोस्तो हिन हिकिड़े वीडियो में अॼु वॾी अपडेट्स आहिनि। अॼु कम अज़ कम जेको आहे न तव्हांजे कम जूं ख़बरूं आहिनि हिन वीडियो में, हिन खे अॼु आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तो। अॼु जेका ख़बर आहे ज़बरदस्त आहे, जेतिरे तव्हां ॾिसी सघो ॾिसो हिन वीडियो में। ऐं जेका बि सिंधी ड्रामा नवां अचणा आहिनि उन्हनि जी नई अपडेट हिन नंढड़े वीडियो में, हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल पापनगर जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। पापनगर तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे, ऐं तमामु जल्द उन जे जेको आहे दोस्तो बक़ाया टीज़र अचण वारा आहिनि। इहा तव्हांजे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे। उन जेका बि हाणे टीज़र रहियल आहिनि ऐं प्रोमो रहियल आहे उहो तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। ऐं होॾो मां ॿुधाईंदो हलां दोस्तो, पापनगर त अब्बास गुल उडाणे जो ड्रामो आहे, लेकिन ड्रामो ज़बरदस्त आहे, कहाणी बि सुठी आहे। ऐं इन में जेको आहे न हिकु VIP सॼी कहाणी जेकी आहे ॻोठनि में शूट कई वई आहे, ॻोठाणी कहाणी आहे, गांव जी कहाणी आहे, ऐं ज़बरदस्त विलेज जा सीन आहिनि।
ऐं जेका बि विलेज जा सीन शूट कया विया आहिनि हाई लेवल आहे, हाई क्वालिटी ऐं ज़बरदस्त कया विया आहिनि शूट। हुन जेको वेरनि जी बस्ती जी बार बार अपडेट्स मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां। वेरनि जी बस्ती ड्रामो बि हिकु हाई लेवल प्रोफेशनल ड्रामो आहे दोस्तो। ऐं उन में जेको आहे साजन यानी सिजावल ख़ान सां गॾु हाजन यानी हाजन तीवणो उर्फ़ सिजावल ख़ान आहे। उन सां गॾु दोस्तो तव्हां इहो ज़रूरु सोचो हूंदो असगर जेको हुयो असगर चौधरी साहब तकरार में, ऐं उहो काॾे हुयो, उहो त ज़बरदस्त एक्टर हुयो। असल में दोस्तो असगर चौधरी पाण डायरेक्टर आहे। उहो ॿिए जी डायरेक्शन में कमु कीअं करे सघे थो? हिकु डायरेक्टर ॿिए जी डायरेक्शन में कमु नथो करे सघे। हा, इहो आहे असगर चौधरी खे तमामु जल्द नओं ड्रामो मिलण वारो आहे। थी सघे थो जेको वारी संधियूं वाटूं ड्रामो अचिणो आहे सिंध टीवी वारनि जो मथां, उहो असगर चौधरी खे मिले, छो त उहो डायरेक्टर आहे पाण। ऐं थी सघे थो कंहिं ॿिए डायरेक्टर खे मिली वञे। पहिरियों त मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग खे उहो ड्रामो मिलियो हुयो, लेकिन उन जेको आहे माज़रत कई हुई, उनखे टाइम न हुयो, थोरो हू मसरूफ़ियातूं हुयूं घरेलू उन खे, इन जे करे। बहरहाल हाणे असगर चौधरी खे मिली सघे थो। असगर चौधरी खे जे उहो ड्रामो वारी संधियूं वाटूं मिली वियो त पोइ हू पुराणी टीम खणंदो। पुराणी टीम जेका तकरार ड्रामे में हुई, मूसा हुयो, मीर हुयो, तव्हांखे यादि हूंदो तकरार ड्रामे में। उन सां गॾोगॾु सजावल ख़ान हुयो, नवाब ख़ान हुयो, ऐं जेका बि हुया उन में एक्टर, उहे टीम ॿीहर जेको असगर चौधरी डायरेक्शन में अची सघे थी। छो त उहो तकरार ड्रामो वॾो फेमस थियो, कामयाबु थियो, ऐं तकरार ड्रामे जेका बि टीम हुई उहा हितों जी न हुई दोस्तो, नो हेॾो हिन साइड जी हुई, दादू साइड जी हुई, एॾो जा जेका बि अदाकार आहिनि त वरी उहे तकरार में हुया, उहे वरी जेको आहे दुलाब में बि कोन अची सघिया। सभु अदाकार कुझु हुया, सभु न अची सघिया। जे असगर चौधरी खे वारी संधियूं वाटूं ड्रामो मिलियो, उहो थर ते शूट कयो वेंदो। पोइ थर ते हर क़िस्म जा अदाकार थी सघनि था, ऐं असद कुरैशी बि थी सघे थो। ऐं छो त उहो घणो करे असद कुरैशी ते ई शूट कयो वेंदो। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हाणे जेको ड्रामो वेरनि जी बस्ती आहे, इन में त सभु टीम तव्हांखे ख़बर आहे। अज़ीज़ कामरानी आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे वेरनि जी बस्ती में। इहे सुठो ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं पापनगर में बि साईं निसार शाह आहे, अब्बास गुल उॾाणो आहे, हुन में बि ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। ऐं हुन में बि वेरनि जी बस्ती में जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी न ॿियो एक्टर आहे विलन जी जाइ ते। ऐं पापनगर में ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। ऐं सिजावल ख़ान यानी हाजन तीवणो, अहमद अली शेख, सोनू मिर्ज़ा, इन्हनि जी जेका इहो ड्रामो आहे, इहो बि ज़बरदस्त हाई लेवल ते अचिणो आहे। बहरहाल इहो बि रमज़ान शरीफ़ त हाणे सुबुह दोस्तो जेको आहे हाणे रोज़ो आहे पहिरियों, ऐं पहिरियों रोज़ो हाणे जंहिं थी सघे थो तव्हां जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो उन टाइम रोज़ो शुरूआति पहिरियों रोज़ो हुजे, छो देरि मदेरि वीडियो माण्हुनि वटि पुॼंदी आहे, कंहिं वटि जल्दी पुॼंदी आहे। ऐं शुरूआति कई वञे पहिरें रोज़े खां ड्रामे जी, या वञी बीहंदी पहिरें रोज़े खां। अगरि हीउ ड्रामो न हलियो पहिरें ॿिए रोज़े खां, यानी हिन जेको सूमरु अचिणो आहे वेरनि जी बस्ती, अगरि हिन सूमर ते हली वियो त ज़बरदस्त कमु थी वेंदो। ऐं ॿुधायो पियो वञे त हिन सूमर ते वेरनि जी बस्ती हलंदो रोज़नि में, न हलियो त पोइ वञी ईद ते वेरनि जी बस्ती इहो ड्रामो हलंदो। छो त ड्रामो बि हाई लेवल जो आहे, वयल सयल ड्रामो न आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रमज़ान शरीफ़ में ड्रामा त हलाईंदा, इस्लामिक हिसाब सां ॿियो कुझु बि हलाईंदा, इस्लामिक नातूं वग़ैरह, ऐं जेको आहे कॉन्फ्रेंस वग़ैरह कयूं वेंदियूं आहिनि सिंध टीवी ते, उहे बि हलंदियूं। पर ड्रामो ज़रूरु हलाईंदा जेको बि हलायूं। अगरि नओं ड्रामो न हलाए सघिया त पोइ पुराणो ड्रामे खे चांस ॾींदा, को न को वरी नंढो ड्रामो जंहिंजूं टी क़िस्ता हुजनि, पुराणो ड्रामो मतिलबु उहो वरी ॿीहर हलाए छॾींदा। जीअं पहिरियों कई ड्रामा पुराणा हली चुका आहिनि, पोइ इन हिसाब सां हिन खे बि ईअं करे सघनि था। दोस्तो असांखे जेको आहे न इहा ई कोशिशि हूंदी आहे असांजी, त तव्हांखे बर वक़्तु सुठी अपडेट ॾींदा रहूं, हर वक़्तु अपडेट ॾियूं, बर वक़्तु ॾियूं, को बि अपडेट तव्हां खां मिस न थी सघे, ऐं टाइम टेबल ते ॾींदा रहूं। इहो ई असांजो यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग आहे, जेका तव्हांखे हर क़िस्म जी अपडेट ड्रामनि जी जेको आहे ॾींदो रहे थो पियो। ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां जेके लाइक सब्सक्राइब कंदा रहो था पिया। बहरहाल जेका नवां दोस्त ईंदा आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे असांजे चैनल जी, के नवां बि अचनि था, अञा हज़ारे नवां दोस्त अचनि था,
उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं। उन्हनि खे इहो ॿुधाईंदुसि दोस्त हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, शाहिद ख़ुशि मिला के हीअ तव्हांजे कम जो चैनल आहे। हिन ते हर क़िस्म जी अपडेट मिलंदी तव्हांखे, नए ड्रामनि जी, पुराणनि जी, अचण वारा ड्रामा, अदाकारनि जे हवाले सां सभु अपडेट्स हिन चैनल ते मिलंदियूं। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा ऐं सुठा कमेंट कंदा ऐं तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में असांखे आगाह कंदा त तव्हांजी छा राय आहे ड्रामनि जे बारे में। अल्लाह हाफ़िज़।